अस्सलाम वालेकुम नाजरीन, पाकिस्तान बुलेटिन न्यूज़ में खुश आमदीद। रिपोर्ट शेयर के पास सक़रंड मां रिपोर्टर राजकुमार और जी। सक़रंड सिंध में यूरिया बांड जी अतरादू कोर्ट खिलाफ़ तालका जिस्कम सक़रंड पारा मसूद शाह मोड़ो मीरबार बरकत जलबानी की अगवानी में काज़ी सरफराज मेमन सक़रंड आडो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। अगवान खिताब कंदे चयो त सिंध समेत नवाबशाह में अतरादू बांड जी कोर्ट खिलाफ़ आबादगारनि जो मुआशी तौर नुक़सान थी रहियो आहे। पोखियल फसल सड़ी रहिया आहिनि पर इंतज़ामिया नोटिस वठण लाइ तैयार न आहे, जॾहिं त पीडी डीलर ब्लैक ते बांड विकिरो करे आबादनि खे ॿिन्ही हथनि सां फुरे रहिया आहिनि, जॾहिं त सक़रंड इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल आहे। हिननि मुतालबो कयो त सिंध समेत नवाबशाह मां बांड जी अतरादू कोर्ट ख़त्म करे आबादनि खे मुआशी तौर कंगाल करण खां बचायो वञे। उन मौक़े ते साईं ख़ैर मोहम्मद लाको, सरमत जमाली, ख़ादिम सिंधी, अख्तर रिंद, फ़हीम खोखर, शरफदीन खासकेली, देशी, SSP चांडियो, मुजीब सिंधी ऐं ॿियनि शिरकत कई।